सोगो ह्यूमन टेक्नोलॉजी प्रेजेंट्स लाइव आजकल वीकली विद मोहित शेवानी। अॼु जो ॾींहुं ख़ासि आहे छो त अहिड़ी शख़्सियत सां हाणे मां तव्हांखे मुखातिब करण वारो आहियां जंहिं पंहिंजे जीवन में ईमानदारी जो स्तंभ हणी करे पंहिंजो नालो कयो। न केवल पंहिंजो नालो कयो पर ईमानदारी सां गॾु बिज़नेस में पंहिंजो नालो कमाई। न केवल समाज ऐं पूरे विश्व स्तर ते राष्ट्रीय स्तर ते असांखे फ़ख़ुरु करायो आहिनि। दिलीप लाखी साहब असां सां गॾु आहिनि, पर छो त हिकिड़ी अहिड़ी शख़्सियत मूंसां गॾु आहिनि ऐं मूंखे हमेशह मुंहिंजा मेंटोर आहिनि, हिन शो जा गाइड आहिनि, असांखे रस्तो ॾेखारींदा आहिनि, आंगुर पकड़े जंहिंसां मां अॻियां हलंदो आहियां। त दोस्तो डॉक्टर राम जवाराणी साहब कल्ह हिन शो में न आया। असांजे प्रोड्यूसर्स मूंखे रिक्वेस्ट कई ऐं मूंखे आदेश कयो कि राम साहब ज़रूर हिन शो में अचनि, उन्हनि जे बिना शो इनकम्प्लीट थो लॻे। त अॼु मां इहो फॉर्मेट ठाहियो कि अॼु दिलीप लाखी साहब छो त एॾी वॾी शख़्सियत आहिनि, उन्हनि जे बारे में ॿुधाइण लाइ सिंधी समाज जी अहिड़ी शख़्सियत जंहिं सहयोग फाउंडेशन जे बैनर तले एॾा वॾा वॾा कम कया, समाज सेवा जा कलाकारनि लाइ सुठा कम कयनि, उन्हनि जा चेयरमैन, अवार्ड सेरेमनीज़ जो जंहिं बेंचमार्क तय करे छॾियो। अॼु ताईं मूंखे नथो लॻे को सिंधी होसि ताईं पहुचण जी अञा कोशिशि करे सघियो आहे। पर मूंसां गॾु मुंहिंजो आशीर्वाद ऐं मुंहिंजो जेको प्यार, मुंहिंजे मथां जेको आशीर्वाद ऐं प्यार मूंखे ॾियनि था, मां हुननि लाइ हुननि जो थोराइतो आहियां। मां चाहींदुमि डॉक्टर राम जवाराणी साहब खे ऐं दिलीप लाखी साहब खे गॾु स्क्रीन ते खणी अचो, मूंखे हटाए छॾियो, छो त राम साहब ही दिलीप लाखी साहब जे बारे में ॿुधाइनि त ख़ुशी थींदी। सर नमस्कार, वेलकम टू शो सर। नमस्कार। नमस्ते साईं, नमस्ते लकी साहब। Namaste. First of all, I am Dilip Vishendas Lakhi. Yeah, Dilip Vishendas Lakhi. Dilip Vishendas Holaram Lakhi. Right? Yes, है ना? you are right. तव्हांजो हिते स्वागत आहे। लकी साहब, मां माण्हुनि खे पंहिंजे दर्शकनि खे ॿुधाइण चाहींदुसि त तव्हां सां मुंहिंजो जेको रस्तो थियो, लॻभॻि 20 सालनि खां तव्हां सां मुंहिंजो रस्तो रहियो आहे ऐं उन्हनि 20 सालनि जे दौरान मूं तव्हांखे तव्हांजे चैरिटी जे कमनि खे, तव्हांजे समाज शेवा जे कमनि खे जॾहिं पे ॾिठो त मुंहिंजे दिलि में हिकिड़ो सवाल ते उथियो त छा अॼु जे युग में बि तव्हां जहिड़ियूं शख़्सियतूं, तव्हां जहिड़ा इंसान मौजूदु आहिनि? छाकाणि असां अॼु हिकु अहिड़े दौर में पहुची विया आहियूं लकी साहब, जिते इंसान पंहिंजे चइनी तरफ़नि हिकिड़ो स्वार्थ जो घेरो ॿधी छॾियो आहे। हू हुनखां ॿाहिरि ॾिसणु नथो चाहे, हुनखे ॿाहिरि ॾिसणु गवारा न आहे, हुनजी दुनिया उतां ई चालू थी थिए, उते ई ख़तमु थी थिए। ऐं हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे, पंहिंजो नज़रियो आहे जीवन जे तरफ़। के पंहिंजे घर परिवार खे, पंहिंजे कुटुंब खे ई समूरी दुनिया सम्झनि था, काइनात सम्झनि था। के धंधे वापार में हिकिड़ो आलीशान नालो कमाइण लाइ पंहिंजी सॼी जीवन बसर करे था छॾनि। किन खे नाले जी लालसा आहे, हुन में डुकंदा था रहनि ऐं डोड़ंदा था रहनि पिया। किन खे जेकॾहिं मन में काई उदासी आहे त उहो जबल, पहाड़, नदियुनि जा किनारा, उते था जुस्तजू कनि पंहिंजे मालिक जी। छा इन्हनि जो जीवन सफल आहे? मां इहो पाण खां पुछियो आहे हमेशह। इहे जीवन बरोबरि गुज़ारनि था, पर जीवन खां पोइ जेको जीवन आहे उहो उन्हनि खे नसीब नथो थिए पियो। छाकाणि जीवन उनजो ई सफलो आहे जेके पंहिंजे संसारी जीवन में जेके जवाबदारियूं उन्हनि ते अचनि थियूं उन्हनि खे निभाईंदे ऐं पंहिंजे समाज खे, पंहिंजे देश जी ओन रखंदे उन्हनि खे गॾु खणी हलण जो जज़्बो रखनि था। पाण खां हेठियनि खे उन्हनि जी परगोर कनि था। जेको कुझु उन्हनि हासिल कयो आहे, जेके कामयाबी उन्हनि खे मिलियूं आहिनि, उनजो फेज़ सभिनी ताईं पहुचाइनि था पिया। उन्हनि जो ई जीवन मां सम्झां थो सफल आहे ऐं उहो मिसाल तव्हां असां सां अॼु गॾु वेठा आहियो। मां चाहींदुसि त तव्हांजो स्वागत आहे हिते। तव्हां पंहिंजे पिता साहिब विशनदास जी जेका तव्हांखे नुस्ख़ो मिलियो, जेको तव्हांखे उन्हनि चयो त भई काई बि बिज़नेस, कोई बि वापारु ईमानदारी ऐं महिनत खां सवाइ कामयाबु न थींदो आहे, तव्हां हुन ते क़ाइमु रहिया। मूंखे हिकु ॿी ॻाल्हि यादि थी अचे जेका तव्हांजे पिता साहिबु हमेशह चई आहे ऐं मूं तव्हांखां इंटरव्यू में हुन ॻाल्हि जो ज़िक्र कयो हो त थोरे नफ़े घणी बरकत, घणे नफ़े घणी हरकत। तो तव्हां हरकतुनि खां परे रही करे हिकिड़ो पंहिंजो वॾो मुक़ाम हासिल कयो ईमानदारी सां, महिनत सां, ऐं उन महिनत ऐं ईमानदारी सां जेको कुझु तव्हां कमायो उहो तव्हां समाज खे बि ॾिनो। जेकॾहिं किथे ॿोॾि पई उन्हनि जे सतायलनि जी शेवा कई, किथे अर्थक्वेक आई त उन्हनि परिवारनि खे तव्हां संभालियो, या असांजो कारगिल जे टाइम ते लड़ाई में जेके असांजे जवाननि जूं फैमिलीअ में तकलीफ़ूं आयूं, उहे विधवाऊं, उन्हनि जे घर परिवार खे तव्हां संभालियो। हर हंधि तव्हां पंहिंजी मदद कई आहे। या मूंखे यादि थो अचे त बद्रीनाथ में साईं बद्रीनाथ प्रसाद जो तव्हां हुते सोन जो दरवाज़ो ऐं उन्हनि जी सिंघासन सोनी ठाहे ॾिनी हुई। मूंखे कुझु साल अॻु जी ॻाल्हि, जॾहिं चार्टर्ड प्लेन करे हलिया। तंहिंखां पोइ तव्हां सोमनाथ मंदर खे बि हींअर 40 किलो सोन दान कयो उन मंदर जी शेवा जे लाइ। या हींअर सिद्धि विनायक मंदर खे काफ़ी तव्हां हेल्प कई आहे। उनखां पोइ कोकन में हिंदुस्तान जे काई अहिड़ी स्टेट कोन्हे जिते तव्हां एडुकेशन ऐं मेडिकल जी हेल्प न कई हुजे। त तव्हांजे जीवन मां असां सिखूं था पिया
ऐं तव्हांजे उन जीवन जो जेको उद्देश्य रहियो आहे उन जे बारे में तव्हांजी कामयाबियुनि जो ज़िक्र तव्हांजी ज़बानी जेका आहे मां चाहींदुसि त असांजो भाउ मोहित शिवानीअ सां तव्हां ॻाल्हियूं ॿोलियूं कयो। मां वरी तव्हां सां जुड़ंदुसि। महिरबानी। मोहित जी आप आ जाओ स्क्रीन पे। जी जी Thank you. सर नमस्कार, जय झूलेलाल। Thank you. जय झूलेलाल सभिनी जा ॿेड़ा पार। वाह, तव्हां शो ॾिठो? थोड़ी देर पुठियां वेही करे शो एंजॉय कयो सर? खाली लास्ट में जयश्री जो या जयश्री, हाँ हुन जा अलाए घणा नाला आहिनि, मां ई मुंझी पवंदो आहियां, केरु जयश्री, केरु सिया, केरु कुझु केरु। सर मां तव्हां खां इहो पुछणु चाहियां लास्ट थो, वन। यू आर दी ब्रांड सर, ऐं तव्हां एग्जाम्पल सेट कया आहिनि पंहिंजी इंडस्ट्री में। चवंदा आहिनि कि वन ऑफ द फाइनेस्ट नेम इन द इंडस्ट्री। मां प्रशंसा सां गॾु गॾु कुझु सवाल मां तव्हां सां अहिड़ा करणु चाहींदुमि, छो त जेके सिंधी समाज व्यापारी समाज आहे, व्यापारी क़ौम आहे, उन्हनि ताईं वैल्यू एडिशन पहुचणु खपे। त मुंहिंजो पहिरियों क्वेश्चन आहे कि ही जर्नी ऑफ फॉर्च्यून, जेकी इहा ख़ुशनुमा जर्नी व्यापार जी, इहा कीअं शुरू थी? पारिवारिक तव्हांखे विरासत मिली या तव्हां शुरू कई? प्लीज दर्शकनि खे ॿुधाईंदो। फुल स्क्रीन ते अंकल खे खणंदा प्लीज। Now I start. या Thank you. सर प्लीज सर। ये जेका जर्नी आहे because of my father. असां 1944 में शिकारपुर सिंध खां जयपुर माइग्रेट थियासीं, त हुते जवाहरात जो धंधो पहिरियों बि असांजो हुयो, हुननि चालू कयो। त हुननि जो जेको प्रिंसिपल हुयो, जेको राम साहिब चयो कि कमती नफ़ा ज़्यादा हरकत, ज़्यादा नफ़ा ज़्यादा हरकत। ॿियो चयूं कि सिंधी वापारी जेके आहिनि अहिड़ा कॉम्पिटिटिव आहिनि कि बारदाने ते बि खंडु विकिणंदा आहिनि। बारदाने जा त पैसा मिलिया कि असांखे छा आहे कि भई हो 10 किलो विकिणे थो, असां 4 गुणियूं विकिणंदा, 4 गुणियुनि में 10 किलो खां वधीक नफ़ो ईंदो। ॿियो जेके उन्हनि जे एग्जाम्पल सेट कया, थैंक्स टू हिम ओनली, जेको बि आया हुननि जी बदौलत आया, छो जो हुन सॼो असांखे बेस ठाहे ॾिनो आहे। त हुन जो जेको हुयो जयपुर में असांजी सिंधी शिकारपुर पंचायत में बि ऑलवेज इज नंबर 2। ऐं जेका असांजो वापार कंदा हुआसीं हुन में असां खाली शिकारपुर वारियूं 5 फैमिली जयपुर में जेको जवाहर जो धंधो कंदी हुयो जी। जेके बि सिंधी 5 वापारी हुया, त हुननि में छा हूंदो हुयो, जेका बि जयपुर जा सिंधी हूंदा हुया, कोई बि माण्हू सुठे कम वास्ते ईंदो हुयो त पहिरियों असांजे फादर वटि पठींदो हुयो कि भई हुन जांच कयो, हुन छा ॾियणो आहे। पहिरियों असांजो नालो लिखियो वेंदो हुयो, पोइ ॿिया हुनखे फॉलो कंदा हुया, पोइ पंहिंजे हिसाब सां ॾींदा हुया। जेको बि वाह असांजे दादा हूंदो हुयो टॉप फिगर रहंदो हुयो। वाह त हुननि सर जेके एग्जाम्पल सिंधी पंचायत में, हा सिंधी पंचायत में जेके एग्जाम्पल सेट किया, जस्ट मां हुन फॉलो थो कयां। ॿियो जेको राम साहिब चयो कि भई चैरिटी, मुंहिंजी डिक्शनरी में चैरिटी वर्ड्स आहे ई न। कंट्रीब्यूशन, वाह सहयोग, हू हेल आई एम गोइंग टू गिव चैरिटी। मुंहिंजो शरीर ई मुंहिंजो न आहे, भाड़े जो आहे, उहो बि ख़ाली करे वञिणो आहे। असां त भॻवान जा गुस्त आहियूं, हुन जा पैसा वापरियूं था, जेतिरा वापरियूं था वधीक अचे थो, ख़ाली त भरिजंदो, ख़ाली न थींदो त भरिजंदो कीअं? जॾहिं डैम बि वधीक भरिजी पवंदो आहे त दरवाजा खोलणा पवंदा आहिनि पाणीअ जे वास्ते। यस सर, मुंहिंजो तव्हां खां हिकिड़ो ॿियो प्रश्न हो कि तव्हां छो त हींअर बेंचमार्क तय कयो आहे, यू आर नंबर 1 इन योर डायमंड इंडस्ट्री। त मुंहिंजो क्वेश्चन इहा आहे कि तव्हांखे छा थो लॻे बिज़नेस में कहिड़ा एथिक्स फॉलो करणु खपनि? व्हाट इज द हिडन सीक्रेट ऑफ बिज़नेस विच यू वांट टू शेयर? तव्हां शेयर करणु चाहींदो सिंधी ऑडियंस सां ऐं जेके ॿिया माण्हू हिन शो खे ॾिसी रहिया आहिनि? ऑलवेज बिज़नेस में तव्हांखे सक्सेसफुल थियणो आहे, सपोज सुभाणे ताईं तव्हां बिज़नेस स्टार्ट कयो जी त तव्हांखे त पहिरियों छा करणु घुरिजे? ईमानदारी, एथिक्स। जेके बि तव्हां जॾहिं ख़रीद कयो था हुन ताईं छा वीचार था कयो कि मां हिन खां वठी करे कमाया, त जॾहिं तव्हां विकिणो था त सेम और यू गिव मोर, हुनखे वधीक ॾींदो त देन तव्हां सक्सेसफुल। तव्हां चाहियो मां सस्तो वठां ऐं महांगो विकिणां त कोई न वठंदो। सची ख़रीद ॻाल्हि में कमाई थींदी आहे, विकिरण में कमाई न थींदी आहे। आहे। वाह ॿियो ऑलवेज क्वालिटीअ में कॾहिं बि तव्हां ख़ुशि न थियो, तव्हां बेस्ट आहियो।
हमेशा इम्प्रूव कंदा रहो। जंहिं ॾींहुं तव्हां चयो मां हिन में टॉप ते आहियां, मतिलबु प्लेटो अची वियो, डाउनफॉल स्टार्ट थींदो। हाणे जीअं सुभाणे करेक्ट तव्हां हिते हीरे बाज़ार में अचो था, तव्हांखे चवंदा कि भई हे जेको बिज़नेस आहे गुजरातियुनि वास्ते आहे, जी ओके, जी नो प्रॉब्लम, ठीकु आहे। रविंद्रनाथ टैगोर छा चवंदा, इकला चलो रे। तव्हांखे हुनखे छा जवाबु ॾियणो पवंदो, भाई तो वटि सभु कुझु आहे, मां वटि त जीरो आहे, हिन खां त हेठि न वेंदुमि, माइनस त न वेंदुमि। सुभाणे मां 1 हीरो ठाहींदुमि त तुंहिंजो त शेयर 1 हीरो घटि थियो, फॉर मी सेलिब्रेशन। त तव्हां हिक खां पोइ हिकु स्टेप माण्हुनि खे ओवरटेक कंदा वेंदो, सेलिब्रेशन कंदा वञो, हिकु ॾींहुं फाइन डे तव्हां टॉप ते हूंदो। पर हुन में वाह ज़रूरी आहे तव्हां बिज़नेस एथिक्स ऐं सामे वारे जो वीचार कयो, जियो और जीने दो। वाह त तव्हां भले न कमु, पर सामे वारे वास्ते नफ़ो रखंदव त हमेशह तव्हांखे माण्हू यादि कंदा। तव्हां जीअं अंकल चयो जी हा, जी जी तव्हां कुझु चओ पिया, तव्हां प्लीज जीअं कंटिन्यू। तव्हां जीअं चयो असां नंबर 1 वर्ल्ड में हुयासीं 10-12 साल पहिरियों। असां 1 लख कैरेट पॉलिश प्रोड्यूस कयो हिकु महीने में, मिलियन वाह कैरेट साल में। त जेके बाज़ार में जंहिंजे साम्हूं मां जीरो को स्टार्ट कयो, जेको हुन ज़माने जा 1 2 3 4 हुननि खां वधीक मुंहिंजो प्रोडक्शन हुयो। मां कॾहिं इहो न कयो मूंखे नंबर 1 करिणो आहे। ऑलवेज़ मां ट्राई कंदुमि कि मां घणो वधीक प्रोड्यूस कयो। सेलिब्रेशन मुंहिंजे वास्ते ख़ुशी त हिकु वन फाइन डे मूंखे लॻो मां टॉप ते आहियां। वाह मुंहिंजे शो में एक एपिसोड में अलॻि अलॻि बिज़नेसमैन ईंदा आहिनि। दुबई मां हिकिड़ो सेठ जुड़ियो, हुनजो कपिड़े जो कमु हो त मूंखे कोट सूट जो कपिड़ो ॾेई वियो। कल्ह फिनोलेक्स पाइप वारा आया, मूंखे पाइप ॾेई विया 2 4 5। तव्हां हीरन वारा हिकु हीरो हिन शो खे ॾेई सघो था? तव्हां अचो त सही। मां ऑन अ लाइटर नोट मां सोचो कि छो त केरु बि अचे थो त हिन शो खे कुझु न कुझु गिफ्ट कंदो आहे। त अॼु मुंहिंजे शो में छो त हीरनि जा वापारी अची विया आहिनि, त हिन शो खे तव्हां पाण सिंधी समाज जो हीरा आहियो। चवंदा आहिनि कि ख़ुशबू जेकी हूंदी आहे न, हुनखे 100 तालनि में बि लॻाए छॾिजे, उहा साम्हूं निकिरी ईंदी आहे। त उन ई नमूने तव्हां जेतिरो वॾो कमु करे रहिया आहियो, इन ई कंटिन्यूटी में हिकु ॿियो क्वेश्चन आहे। मिस्टर क्लीन चवंदा आहिनि तव्हांखे, इहा फीलिंग अच्छा, कीअं आहे? जी शुरू आहे हेलो हुनजो जी तव्हांखे रिप्लाई कयां। जी पहिरियों जेको क्वेश्चन हुनमें कुझु इनकम्प्लीट आहे। मां प्लीज। अॼु चवंदोमांव, अॼु असां इंडियन डायमंड्स में फ्रॉम स्मॉल्स टू बिग, ओवरऑल our quality is the best in India. वाह असां पंहिंजो माल जीअं हिंदुस्तान लीवर विकिणंदो आहे ब्रांड नेम सां, असांजो माल उहो विकामंदो आहे। असांजी वाह ऑफिस जेका वर्ल्ड में हिकु ई अहिड़ी ऑफिस आहे, जेको बि वॾो हुजे नंढो हुजे, ख़रीदार वटि असांजे साम्हूं अचिणो पवंदो आहे। असांजो कोई कोल्ड कॉल सेल्समैन कोई न आहे, नो वाह एडवर्टाइज़मेंट। त असांजी क्वालिटी जेका आहे हिन जो अलॻि ई स्टैंड ऑफ आहे। त असांजो कोई नियरेस्ट कोई कॉम्पिटिटर आहे ई न। वाह मे बी वैल्यू में असां न आहियूं अॼु, पर क्वालिटीअ में असां अनबीटेबल आहियूं। यस सर, अजीत मनियाल हाँ, साहब yes. कमेंट करे रहिया आहिनि, तव्हां ब्रिलियंट डायमंड आहियो। अजीत मनियाल साहब तव्हांजा मित्र हूंदा, ज़रूर तव्हां हुननि खे सुञाणंदा हूंदा। हुननि लिखियो आहे, दादा ज़रूर दिलीप लकी साहब गॉड फादर ऑफ डायमंड इंडस्ट्री, अ ट्रू डायमंड। भाई ॾिसो, जॾहिं मां हिन वापार में आयुमि त गुजरातियुनि चयो तुंहिंजो कमु न आहे, पालनपुरी हिन खे डोमिनेट कंदा आहिनि, तोखे कोई हेल्प न कंदो, पंहिंजी कम्युनिटी खे हेल्प कंदा आहिनि। मां चयो भाई मां तव्हांखो केरु थो हेल्प, मां तव्हांखो हेल्प ई नथो घुरां। हा, चऊं सिंधी मिले सांप मिले, पहिरियों सिंधीअ खे मारियो पोइ सांप खे मारियो। त पैसे बुक में लिखियलु अथव, पैसो बुक में लिखियलु अथव उहो। हुनखे अच्छा मां चयो त हुनजो पोइ रिमार्क बि हुन लिखियो अथव, रसेल मेहता नाउ जी वर्ल्ड में टॉप नंबर आहे डायमंड इंडस्ट्रीअ में। वाह हाणे त ॾाढो मुंहिंजो क्लोज आहे। त छा आहे कि पंहिंजूं नीतियूं चवंदो मां हे आहियां त तव्हांजी कोई वैल्यू न आहे। माण्हू तव्हांजी वैल्यू कंदा पाण पंहिंजो हर तरह करेक्ट सां। करेक्ट करेक्ट हा सर, मां चाहींदुमि
छो त हिन शो खे यूथ बि ॾिसी रहियो आहे। वन मैसेज फॉर यूथ कंटिन्यूटी मिस्टर क्लीन जी फीलिंग की आहे, मिस्टर क्लीन चवाइण में केतिरी प्राउड फीलिंग ईंदी आहे, इहो बि दर्शकनि खे ॿुधाईंदा ऐं कंटिन्यूटी विद दिस यूथ लाइ मैसेज ज़रूरु ॾींदा सर। हा ॾिसो, जेको मिस्टर क्लीन जो जेको आहे, माण्हू चवंदा आहिनि टैक्स चोरी करे असां ख़ुशि रहंदा आहियूं, पर उन्हनि खे ख़बर न आहे डायबिटीज़, हाइपर टेंशन, उहो मूंखे बि आहे ईअं त हिन एज में, पर उहो ऑलवेज उमिरि चिंता रहंदी आहे कि ॿिए नंबर जो पैसो मां किथे लिकायां, किथे बुक्स लिकायां। त हुनजो जेको बिज़नेस डेवलपमेंट में टाइम न मिलंदो आहे, हुन में ई ख़ाली मुंझल रहंदो आहे, कीअं एडजस्ट कयां। रस्ते ते माण्हू कैश खणी थो अचे, पकड़ियो वेंदो, किथे कोई रेड थी पए, त ऑलवेज हुन चिंता में ई रहंदो आहे, डेवलपमेंट न आहे। जॾहिं तव्हां टैक्स ॾियो था, कोई लिकायो नथा, त हिन जो मतिलबु तव्हांखे डेवलपमेंट वास्ते घणो टाइम आहे, तव्हां हुनखे डेवलप करे सघो था। हिकु इहो ई चवंदुमि, अॼु असांजा जेके सिंधी आहिनि, हुननि असां मोहन जोदड़ो सिंधियत वर्ल्ड खे सेखारियो आहे, सिखियो न आहे। असांजी सिविलाइजेशन आहे त हे असांखे छा सेखारींदा, असां वाह हिननि खे सेखारियूं था। वाह, अॼु मुंहिंजे नॉलेज में नथो अचे सिंधी कोई भिखारी तव्हांखे मिलंदो। कॾहिं बि न। असां जॾहिं हुतां पाकिस्तान खां माइग्रेट थियासीं, हुते जेके कुझु न हुया, हिते ॾाढा वॾा थी विया, ॾाढा वॾा हुया, हुननि ध्यानु न ॾिनो, गुम थी विया। त यूथ खे कोई बि धंधो करे हुन ते फोकस करे, हो छा थो ठहणु चाहे, सुबुह जो उथे पहिरियों भॻवान खे यादि करे, पोइ वरी पंहिंजो टारगेट सेट करे, पोइ जॾहिं निंड खां उथी अचे, माउ पीउ जो आशीर्वाद वठे, त उहो कुझु बि अचीव करे सघंदो। ऑलवेज सुबुह जो पंहिंजो टारगेट करे, ईमानदारी सां फोकस करे, त उहो कंहिं बि शइ में नंबर 1 थी सघे थो। असां सिंधियुनि जा DNA जीन्स ॾाढा सुठा आहिनि। असांजी जी। कम्युनिटी आहे वर्ल्ड में 5th रिचेस्ट कम्युनिटी। परफेक्टली फाइन। त वाकई तव्हां जेको यूथ खे ॿुधायो आहे कि ईमानदारी असां न छॾियूं, केतिरा बि ॾुखियो समय असां ॾिसूं, पंहिंजी ईमानदारी सां गॾु कयूं। मां ही शो रोज़ कंदो आहियां, पर अॼु जेके मां कमेंट्स ॾिसां थो, अॼु तव्हांजे कारण बि के वॾा माण्हू हिन शो में जुड़िया आहिनि, जेके ॾिसी रहिया आहिनि। विजय लखाणी साहब तव्हांखे वाधायूं ॾिनियूं आहिनि, पीताम्बर पीटर दलवाणी साहब, राजू मनवाणी साहब, सभिनि तव्हांखे वाधायूं ॾिनियूं आहिनि। ऐं तव्हां जंहिं नमूने यूथ खे Thank गाइड you. करे रहिया आहियो, असां सभु गौरवान्वित आहियूं। असांजे शो जा प्रोड्यूसर्स आहिनि, जे हिन शो खे चइबो आहे ऑक्सीजन ॾिनी आहे हिन शो खे अॻियां खणी वञण लाइ। मां इनवाइट कंदुमि स्क्रीन ते सतीश राय सिंघानी जी ऐं निशा राय सिंघानी जी, स्पेन बार्सिलोना में असां सां गॾु जुड़ियल आहिनि। प्लीज़ तव्हां स्क्रीन ते ईंदा। ऐं गॾोगॾु मां पैरेलली इनवाइट कंदुमि राम जवाराणी साहब खे, प्लीज़ तव्हां बि स्क्रीन ते ईंदो। मूंखे स्क्रीन ते हटाए छॾियो, ही वॾा माण्हू स्क्रीन ते हुजनि त सुशोभित। भाउ हरिओम, जय झूलेलाल, हरिओम। सभिनी जा बेड़ा पार। जय झूलेलाल दादा। हा, दादा, we are very much proud to be with you। ऐं तव्हांजी जेका प्रेरणा आहे, जेका तव्हां सॼी दुनिया खे, असां सभिनी सिंधियुनि खे जेका ॾिनी आहे, रियली असां शुक्रगुज़ार आहियूं। ऐं वेरी इम्पोर्टेंट थिंग जेको तव्हां असांजो झूलेलाल तीरथ धाम में जेको तव्हांजो कंट्रीब्यूशन ऐं सहयोग आहे, इहो तमामु हिकु क़िस्म जो असांजे लाइ वरदान आहे। साईं जी रहमत सां इहो बि तव्हांजो सुपिनो ज़रूरु पूरो थींदो। फर्स्ट फेज़ थी रहियो आहे, पूरो थियो आहे, जेको तव्हां इनॉग्रेट कयो। बसि हाणे सेकंड फेज़ बि साईं जी रहमत सां जल्दी पूरो थींदो, जंहिंमें सभु सिंधी गॾिजी करे पंहिंजो सहयोग कंदा। दादा, मां रियली तव्हांजो हार्दिक शुक्रगुज़ार आहियां त हिन शो ते तव्हां अची असां सभिनी सिंधियुनि, सॼी हिंद सिंध, सॼी दुनिया जे सिंधियुनि सां तव्हां शिक्षा ॾिनी असांखे। वी आर रियली प्राउड ऑफ यू। थैंक यू दादा। थैंक यू। थैंक यू दादा। खाली आशीष कयो कि आशीष कयो, तव्हां शायदि मुंहिंजे उमिरि खां वॾा आहियो, त हे कम जेके सुठा कम हमेशह सिंधी कंदा रहनि, जेको नालो कयो अथऊं हमेशह कंदा रहनि। सिंधियत जिंदाबाद। कंट्रीब्यूशन इन विच में मां वरी विच में अचां थो। मां चाहींदुमि, छो त दादा राम जवाराणी साहब बि मूंखे लाखी साहब सां मिलारायो, हिन शो में इनवाइट कयो। मां चाहींदुमि दादा तव्हां प्लीज़ थैंक यू जा 2 अखर चवंदा। बस महिरबानी आहे, उन्हनि हिकु सॾ ते असांजी हुन जेको अची हिते हाज़िर थिया। तव्हांजे जीवन सचपच हिकु इतिहास आहे, हिकिड़ो किताबु आहे, वॉल्यूम जेको ॿारनि खे अॻियां कमु ईंदो।
ऐं मां चाहींदुसि त इहो रिकॉर्ड थियणु घुरिजे तव्हांजी सॼी जर्नी, छाकाणि रिकॉर्ड करण सां ई असांजी अॻी पीढ़ीअ खे उहो सभु मिलंदो। जेकॾहिं रिकॉर्ड न थिया त अॼु असां वटि गीता रामायण महाभारत न हुजे हा, असांखे पंहिंजे संस्कारनि जी ख़बर न पए हा। तव्हांजे कॉन्ट्रीब्यूशन खे असीं रिकॉर्ड करणु चाहियूं था शुरूअ खां वठी अॼु ताईं, जेको ईंदड़ पीढ़ीअ खे लाभदायक थींदो। महिरबानी तव्हां आया ऐं महिरबानी असांजे भेण निशा जी, भाउ जी, असांजे सॼे परिवार जी, सभिनी जी महिरबानी जो ही प्रोग्राम कराइण था। Thank you. Thank you.